जामशोरो पुलिस की वॾी कार्रवाई। शहर में दुकान जा ताला तोड़े चोरी कंदड़ 3 जवाबदार सोघा करण जी दाव। चोरी थियल सामान ऐं कैश रक़म बरामद। सामान ऐं कैश रक़म वाटसन हवाले। कार्रवाई करे 3 दुकाननि तां चोरी कंदड़ 3 जवाबदारनि खे गिरफ्तार करे चोरी कयल सामान ऐं कैश रक़म हथ करे वरिती आहे। शहर में अमन अमान कराइण असांजी अव्वल तरजीह आहे। SHO न्याज़ पंवर। जामशोरो पुलिस पारां दावा कई वई आहे त जामशोरो शहर जी 3 दुकाननि तां चोरी कंदड़ 3 जवाबदारनि खे गिरफ्तार कयो वियो आहे। SHO जामशोरो न्याज़ पंवर जामशोरो शहर जे पोस्ट ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त जामशोरो शहर मां 3 दुकाननि जा ताला तोड़े चोरी करे वियल जवाबदार पुलिस वॾी जिदोजहद खां मुख़्तलिफ़ इलाक़नि मां खेनि गिरफ्तार करे वरितो आहे, जिन मां दुकानदार दीदार अबड़ो, माशूक पनिहार ऐं मुर्तज़ा खोखर जी दुकान मां थियल चोरी 15,000 कैश, LCD कपड़ा इस्त्री ऐं ॿियो सामान जवाबदारनि खां हथ करे वरितो आहे। असांजी हर वक्त कोशिश आहे त शहर में अमन अमान बहाल रहे। इन मौके ते दुकानदार इत्तेहाद जे सदर रहीम जमाली जो चवण हो त जामशोरे जी 3 दुकानदारनि जी थियल चोरी पुलिस रिकवर थी कराए। SHO जामशोरो सुठो कम करे रही आहे, पर अञा भी कम करण जी ज़रूरत आहे। असांजो पुलिस सां सहकार रहंदो त जीअं अमन बहाल रहे। इन मौके ते दुकानदार इत्तेहाद जे अगवान मीर मुर्तज़ा नाइच, STP अगवान मुबीन तेवड़ो, आज़ाद संजराणी ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। जिते दुकानदारनि तरफ़ां SHO जामशोरो खे कामयाब कार्रवाई करे दुकानदारनि जी चोरी वापस कराइण ते गुलनि ऐं नोटनि जा हार पराए विया।